रौनक बख्शी मुजाहिद अहले सुन्नत खतीब अहले सुन्नत फसीह लिसान शेरीन ज़बान हज़रत अल्लामा व मौलाना मोहम्मद आलम जत नईमी साहब जो शुक्रिया अदा कयां थो। ऐं सकर जे मागन खां सकर मां तशरीफ़ फरमा थिया आहिनि असांजा मेहमान सना खान ऐं मुंहिंजा पीर भाई अलहाज आलमी शहरत जाफ़ा शाइर अहले सुन्नत खान मोहम्मद चाचड़ ऐं मोहम्मद उमर चाचड़ के दिल जे अता गहराइयनि सां भलीकार ऐं खुश आमदीद चवां थो। ऐं किपरे जे मागन खां अब्दुल अलीम दर्स जेके माशाल्लाह शाइर पैन साईं जिन जा किताब आहिनि जेको किताब पहिरीं तव्हां वटि छोकिरो खणी पिया आयो ऐं ॿिए बि काफ़ी बहितरीन अंदाज़ में सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक सां जे सहाबा अहले बैत अतार औलिया किराम जो शान ऐं अज़मत उन्होंने बयान फरमाई आहे। ऐं काफ़ी उलमा किराम मशाइख इज़ाम ऐं असांजा मोहतरमुल मक़ाम जनाब जहांगीर सिकंदरी मिठियार तशरीफ़ फरमा थिया आहिनि साईं जिन जा बि शुक्रिया अदा कयूं था। ऐं ॿिया बि काफ़ी आलिम मुफ्ती ऐं छठे मां मोहतरमुल मक़ाम अमीर अली दर्स छठे मां तशरीफ़ फरमा थिया आहिनि साईं जिन जो बि शुक्रिया अदा कयूं था। ऐं हिन महफ़िल जा रूहे रवा इन महफिल की जान मुझी मुराद हर दिल अदीद प्यारी शख्सियत औलिया खान शाह बादशाह दा सज्जादा नशीन खान शाह ते भी मेलू मतल है इंशाल्लाह 7 तारीख ऐं 12 तारीख किबला असा के भी याद है इंशाल्लाह हाजिर थींदासीं त खान शाह जे दरबार जा सज्जादा नशीन हुजूर किबला मखदूम पीर नसीर मोहम्मद शाह कुरैशी असदुल हाशमी जलवा कर रही ऐं उन्हीं सां गॾु उन्हीं जो साहिबजादो बिरादरम पीर अल्लाह शाह कुरैशी बि तशरीफ़ फरमा थिया आहिनि। उन्हनि खे दिल जी अता गहराइयनि सां भलीकार ऐं खुश आमदीद चवां थो। ऐं वधीक टाइम न वठंदसि उलमा वेठा आहिनि इंशाल्लाह साईं जिन तव्हां खे हुज़ूर गौसल आलमीन जो बहितरीन अंदाज़ में शान ॿुधाईंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कंदो अलाह हा उन्हीं ख़ानदान सां असांजी मोहबत आहे असांजो सिर तन बच्चा ॿार जिंद जान उन सीने ते क़ुर्बान ऐं वक़्त जे ज़ालिम हुक्मराननि खे इन इज्तिमा के जरिए पैगाम दिया चाहिए था तो हुजूर शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन गौसुल आलमीन गौस वहावल हक व बहावतीन कुरैशी असदुल हाशमी जे पगदार मखदूमुल मखादीम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी असदुल हाशमी ते मन गढ़त ऐं कूड़ा केस उन्हीं सैयद ज़ादे ते मढ़िया विया आहिनि उन्हनि खे फिलफौर ख़त्म कयो वञे। छा उन सैयद जी हिमायत में तमामु मुतालबो कयो था? जेको मुतालबो करे थो उहो हथ मथे खणी इन सोशल मीडिया जे ज़रिए इहो पैगाम ॾियूं था त मखदूमुल मखादीम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी खे फिलफौर रिहा कयो वञे। हा केरु ईअं न सम्झे त जमात गौसिया अंगूर निंड में सुतल कांचा जे पीरन जे तरफा पैगाम न आयो आहे। अल्लाह जे ज़ात जो कसम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी हमेशा मोहब्बत ऐं सब्र जो पैगाम ॾिनो आहे। 1.5 साल जो दरगाह दरसो सलासिल बंद रहिया आहिनि पोइ बि पीर नसीर मोहम्मद शाह कुरैशी खे इहो न फरमायूं त बदीन जे रोडनि खे ब्लॉक करे छॾ बदीन खे जाम करे छॾ। जेकॾहिं पीर नसीर मोहम्मद शाह चाहे त बदीन के ब्लॉक करे सके तो पर मखदूम जे अल्फाजन तक कुर्बान न वञूं पर फरमाईंदा न बाबा न बाबा न माण्हुनि खे तकलीफ़ थींदी इन्हनि माण्हुनि खे तकलीफ़ थींदी इहे परेशान थींदा। ही वक़्तु ॾुखियो आहे इंशाअल्लाह गुज़री वेंदो। ही जेके ॾुखियूं घड़ियूं आहिनि गुज़री वेंदियूं। ॾुखनि जे पोयां सुख बि ईंदा आहिनि इंशाअल्लाह इहे रौनकूं बहाल रहंदियूं। अल्लाह तमाम असांजे
सभिनी जे साथ के सलामत रखे ऐं मुझे पीर मखदूमुल मखादीम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी मुझो मुर्शिद आए मुझो रहबर आए मुझो रूहानी रहबर मुझो रिश्तो लिख छुपी गाल ना है सोशल मीडिया ते अगर का मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जे हवाले से पोस्ट रखंदा आहियूं तो पंहिंजा जख्मन ते लूण मुर्गी दाइन और पंहिंजन के भी ये पैगाम ॾियण चाहियां तो न न जे खान मोहम्मद चाचड़ा के पैगाम ॾिनो हो असां जो मोहब्बत जो दर्स आ असां सब्र ऐं अमन जो दर्स ॾियूं था को कंहिं बि सिलसिले सां आहे को सोहरवर्दी आ को कादरी आ को नक्शबंदी आ को चुश्ती आ सब असां जे सर जा साईं आहिनि जो हुज़ूर गौसल आलमीन जे खानका ता वो पैगाम मिलियो आ तो पंहिंजे पीर जी इज़त कयो था उतरी बे जे पीर जी इज़त कयो पंहिंजे पीर जी इज़त कयो था उतरी बे जे पीर जी इज़त कयो अगर तव्हां बे जे पीर जी इज़त न कई जान मुंहिंजी इज़त न कई तयार क़िबला हुज़ूर मखदूम मखादीम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी सा असा जो रूहानी ताल्लुक है रिश्तो है चाहे पीटीआई में हुजन चाहे पीपल्स पार्टी में हुजन चाहे नून लीग में हुजन उन्हनि सां असां जो रिश्तो आहे हा को ॻाल्हि करे तो उन्हीं जी मर्ज़ी आहे पीटीआई जे हवाले सां ॻाल्हि करे छॾे पीपल्स पार्टी जे हवाले सां ॻाल्हि करे छॾे नून लीग जे हवाले सां ॻाल्हि करे छॾे हे खलीफ़ा बि एतराज़ न कंदा हे पीर बि एतराज़ न कंदा सियासी पर उन्हीं खानका जो बदबई एहतराम तव्हांजे दिलनि में हुजण खपे अल्लाह जे ज़ात जो कसम आ अॼु बि खानका जो उहो निज़ाम आ जेको सज्जादा नशीन थींदो आहे उन्हीं खे उहा दस्तार पाराई वेंदी आहे जेका सोने गौसल आलमी जी आहे त मुंहिंजो सवाल आहे अवां खां त गौसल आलमी जी दस्तार जिन सिर ते अचे उन में गौसल आलमीन बाबल हक व बहावुद्दीन कुरैशी असदुल हाशिमी जी दस्तार जिन जे सिर ते अचे ताकत अची वेंदी ताकत अची वेंदी निस्बत आहे ताकत अची वेंदी त मुंहिंजा यारो अल्हम्दुलिल्लाह हर महद ते मशाइखन ऐं उलमा जासा जमात पहुंचे वारा खातम आयूं इंशाअल्लाह खातम रहंदास इंशाअल्लाह कमो बेश 444 या इन काम घट वध मशाइखन जे सोहबत में मुंजा मुर्शिद करीम पिया हुआ असां तमाम मशाइखन ने उलमा सा मोहब्बत कयूं था हां एक गाल जरूर आहे त असां जमात हक अहले सुन्नत जे हर फर्द जे सद में लबैक चई हाजिर थींदा आयूं पर जमात गौसिया जे हवाले सा के खौफ हुजे के डप हुजे के भव हुजे हुजे तो हुजे पर याद रखजो के खत्म शायद न बुधो हुजे त असां इन अमल जी मुज़म्मत कयूं था मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जेको 1.5 साल का कहे था मुझे दिल में आवाज निकरे तो के जे लबन मां शायद जेसी ताई आऊं महफिलन सा वापस आया मु शायद किथे न बुधो हुजे त के काबिल एहतराम ही चयो हुजे त असां इन अमल जी मुज़म्मत कयूं था छो हुजण खपे जने साथ जमात गौसिया जो रहियो आहे जमात गौसिया जमात हक अहले सुन्नत जो हिस्सो आहे अहले सुन्नत सां गॾु अहले सुन्नत वारा आहिनि यार मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी जला दिल में दुआ निकरे थी इंशाअल्लाह जल्द का जल्द मखदूमुल मखादीम मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी हसनी हाशमी सैयद इन जमात में तशरीफ फरमा थींदा अल्लाह जे फज़ल ऐं करम सां मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निगाह सां मुंहिंजी ॻाल्हि अगर कंहिंखे ॾुखी लगी हुजे त उन जे लाइ आऊं माज़रत खां बयां अल्लाह तव्हां सभिनी जो हिते अचण बहन पंहिंजे बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए हाणे आऊं बिला ताक़ीर दावत खिताब कईंदुसि मुजाहिद अहले सुन्नत खतीब अहले सुन्नत सरमाया अहले सुन्नत नाज़े अहले सुन्नत शेरीन ज़बान